अस्सलामुअलैकुम देसी व्लॉग सां गॾु मां तव्हांजो पंहिंजो होस्ट आगा अब्दुल्ला अबड़ो। जीअं त अॼु सूमर जो ॾिहाड़ो आहे ऐं ईद में कुझु ॾिहाड़ा बचिया पिया आहिनि। ईद आहे छंछर जे ॾिहाड़े ते। असां चऊं था त अॼु पंहिंजे बचड़नि खे कपिड़ा वठी ऐं घर जो थोरो सामान वठूं ऐं घर जी सफ़ाई सुथराई में कमु कयूं। हीउ मुंहिंजो घरु आहे, हिन खे असां हॉल चवंदा आहियूं। हीउ मूं पाण मीडिया वॉल ठारायो आहे। मीडिया वॉल जो मक़सदु इहो आहे, हिते मूं LED पंहिंजो हणाईंदुसि ऐं इन में मैचिंग में हीउ कलर ऐं इन खे फासलिंग कराई वई आहे न्यू, छो जो ईद मथां पई अचे ऐं काफ़ी सारा महिमान असांजे घर ईंदा। हीउ मूं पंहिंजे वालिद साहब जी तस्वीर हणाई आहे। हीउ मुंहिंजो वालिद साहबु आहे जंहिंजो नालो आगा मोहम्मद ज़फ़र अबड़ो आहे। उन सां गॾोगॾु कुझु असां सामान पंहिंजो ख़रीद कयोसीं। उन में हीउ सोफ़ा आहिनि जेके न्यू आहिनि, हिन महिल हिन जे मथां कवर लॻियलु आहे। मां कवर हटाए करे तव्हांखे ॾेखारियां। हीउ कवर असां हटायोसीं ऐं हीअ असां नवां वरितासीं। नवां इन जे करे वरितासीं जो घर जी थोरी मैचिंग ऐं पंहिंजो सोफ़नि जो कलर ऐं दीवार जो कलर इन जे मैचिंग जे हिसाब सां असां पाण बीहारियोसीं। वधीक तव्हां ॿुधाए सघो था त हिन में का अहिड़ी ॻाल्हि आहे त हुन में तव्हां थोरो असांखे ॿुधायो त तव्हांखे हीउ कलर हुन सां मैच थिए थो या न पियो थिए। हीउ त तक़रीबन आहे 7 सीटर, हीउ 3 सीटर, हिकिड़ो हीउ आहे ऐं हुन सां गॾोगॾु हीउ सोफ़ा आहिनि। इहा सोफ़ा आहिनि, हिकिड़ा हीउ सोफ़ा आहिनि हिकिड़ा है सोफ़ा ऐं हिकिड़ो हीउ आहे। टोटल आहे 7 सीटर। हिन खे 7 सीटर चयो वेंदो आहे। माना हिन ते तक़रीबन हिन हाल में जेके माण्हू वेही सघनि था त 7। हीउ असांजो डाइनिंग हॉल आहे। हीअ असांजी डाइनिंग आहे। पंहिंजो हिन डाइनिंग ते तक़रीबन माण्हू वेही सघनि था। 6 ॼणा आराम सां वेही सघनि था। हिते वेही करे मानी खाई सघनि था, चांहि पी सघनि था ऐं असां सुबुह जो नाश्तो बि हिन डाइनिंग ते कंदा आहियूं। इन करे असां हिन खे डाइनिंग हॉल चवंदा आहियूं। उन सां गॾोगॾु डाइनिंग सां गॾु हीअ असां हिते फ्रिज रखीसीं। जीअं फ्रिज मां असां पंहिंजो सुबुह जो नाश्ते जो सामान, पाणी, थधो पाणी असां खणी सघूं। जीअं हाणे हींअर मूं हिन मां थधो पाणी कढंदुसि ताकी ॿाहिरि ॾाढी गर्मी लॻी पई आहे। असां जीअं पखियुनि खे पाणी ॾियूं त हू, छो त पखी अलाह साईं जो ज़िक्र कंदा आहिनि ऐं अहिड़ी गर्मीअ में पखियुनि खे पाणी ॾियणु खपे त ताकी जीअं अहिड़ी गर्मीअ में पखी बची सघनि। हींअर मूं पंहिंजो मथे वञा पियो ऐं हुते कुझु शयूं ॾिसंदुसि जंहिंमें मूं पाणी ॾींदुसि त ताकी पखी गर्मीअ खां बची सघनि ऐं हीउ थधो पाणी पी सघनि। हींअर असां मथे पिया वञूं। जेके मूं हिन महिल पाणी ॾियां थो पियो, हिन बचा बि ॾिना आहिनि, पर हीअ हींअर ॾिसी सघो था हिन खे पाणी ॾिनोसीं पर हिन पाणी सॼो हारे छॾियो। वरी ॿीहर पाणी ॾियण जी कोशिशि कयूंसि था पिया। हिन जो हीउ हिकिड़ो बचो बि आहे, हीउ वारो। अचो त हाणे पखियुनि खे पाणी ॾियूं। हीउ पखियुनि खे पाणी पहिरियों ई मुंहिंजी वालदा ॾेई चुकी आहे। मूं बि वरी वधीक हुनखे ॾियण जी कोशिशि कई त जीअं पखी अचनि ऐं हिन में पाणी पीअनि। थधो आहे ऑलरेडी
छो त गर्मी तमामु तेज़ आहे। जो रूम आहे जंहिंमें हीअ AC लॻी पई आहे। हिन कमरे में असां सुम्हंदा आहियूं। हीअ साम्हूं LED लॻी पई आहे। हिते मूं ॾाढो सुकून सां सुम्ही करे LED बि ॾिसंदो आहियां, TV ॾिसंदो आहियां। हीअ आहे मुंहिंजो नंढड़ो पुटु मोहम्मद हुसैन। मोहम्मद हुसैन खां अॼु असां सवाल कंदासीं। मोहम्मद हुसैन जो पहिरियों तारीफ़ कराईंदासीं। तव्हांजो साईं नालो छा आहे? मोहम्मद हुसैन। तव्हां कंहिंजा नींगर आहियो? अबूअ जा। तव्हांजे अबू जो नालो छा आहे? अब्दुल्ला अब्दुल्ला। तव्हां कहिड़े स्कूल में पढ़ंदा आहियो? अलाइट। अलाइट किथे आहे? नएगोट में। कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 2। तव्हांजी टीचर जो नालो छा आहे? टीचर कंवल। सुबुह सां काएं बजे वेंदा आहियो? 8 बजे। वापसी काएं बजे थींदी आहे? 1 बजे। उन खां पोइ काॾे वेंदा आहियो? ट्यूशन। ट्यूशन ते काएं बजे वेंदा 4। ऐं उन खां बाद में तव्हां काॾे वेंदा? सिपारे ते। क़ुरान मजीद पढ़णु। उते तव्हां काएं बजे वेंदा? 8। अच्छा, वापसी तव्हांजी काएं बजे थींदी आहे? तव्हां क़ुरान मजीद में छा छा पढ़ियो आहे? थोरो असांखे ॿुधायोसीं। तव्हां कल्ह कहिड़ो सबक़ु पढ़ियो? जी मोहम्मद हुसैन, तव्हां ॿुधायो पंहिंजो क़ुरान मजीद में कल्ह कहिड़ो सबक़ु पढ़ियो तव्हां? माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। पहिरियों कलमो ॿुधायो। पहिरा कलमा तैयब माने शहादत ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूल। कुल अल्लाहु अहद ॿुधायो। कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन। माशाअल्लाह माशाअल्लाह। मोहम्मद हुसैन, तव्हां ईद जी शॉपिंग करे आया आहियो? हा। तव्हां पंहिंजो घणा कपिड़ा वरिता? 3। कहिड़ा कहिड़ा वरिता तव्हां असांखे ॾेखारींदो? हा। तव्हां पंहिंजा कपिड़ा खणी अचो, असांखे ॾेखारियो। ऐं तव्हां पंहिंजो ईद जे पहिरें ॾियारे ते इहो पाईंदव त ईद जे ॿिए ॾियारे ते कहिड़ो पाईंदव, उहो बि ॾेखारियो न असांखे। अच्छा माशाअल्लाह, ईद जे ॿिए ॾियारे ते तव्हां हीअ पाईंदव। ऐं ईद जे 3 ॾींहं लाइ कुझु तव्हां वरितो आहे या न वरितो आहे? उहो पंहिंजो असांखे ॾेखारियो, तव्हां छा वरितो आहे। ही मोहम्मद हुसैन पंहिंजा कपिड़ा वरिता आहिनि ऐं ही सैंडल बि वरितो अथसि माशाअल्लाह। अच्छा, हिन सैंडल में 2 खूबियूं आहिनि। मोहम्मद हुसैन, तव्हां ॿुधायो कहिड़ी कहिड़ी खूबियूं आहिनि हिन में? हा, हिन ईअं कंदासीं त सैंडल थी वेंदो ऐं हीअं कंदो त चंपल। माशाअल्लाह माशाअल्लाह। ॿियो तव्हां छा वरितो आहे उहो थोरो असांखे ॾेखारियो त सही न। कपिड़ा। अच्छा, ॿियो ही वरितो आहे तव्हां? माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। ही बि तव्हां कपिड़ा वरिता आहिनि। ऐं अरे वाह साईं वाह, ऐनक बि तव्हां वरिती आहे ऐं पंहिंजो घड़ी बि वरिती आहे। ज़बरदस्त मोहम्मद हुसैन, ज़बरदस्त। मोहम्मद हुसैन, हीअ तव्हांजी छा थिए? हीअ मुंहिंजे नंढे भाउ मोहम्मद एहसान जी नंढी धीउ आहे। अॼु माशाअल्लाह इहा बि शॉपिंग करे आई आहे, जंहिंजी असां तव्हांखे ॾेखारींदासीं त हुननि छा छा वरितो आहे। अच्छा, इहे स्लीपर तव्हां वरिती आहे पंहिंजे भेण जे लाइ? माशाअल्लाह माशाअल्लाह। नंढड़ी भेण जा तव्हांजे कपिड़ा कहिड़ा वरिता आहिनि उहे बि त ॾेखारियो न असांखे। अच्छा माशाअल्लाह, ही तव्हांजा हिन जा आहिनि। अरे माशाअल्लाह माशाअल्लाह। ॿियो कहिड़ो अथसि? अच्छा, हे पंहिंजो नूर फातिमा जो आहे या हिन जो आहे? अच्छा, उहो तव्हांजी ॿी भेण जो आहे। हीअ असांजी उमुल बनीन जी शॉपिंग थियल आहे माशाअल्लाह माशाअल्लाह। हीअ मुंहिंजी नंढड़ी शॉपिंग करे आई आहे, जंहिंजा ही कपिड़ा ॾिसी सघो था। इहा हिन असांजी नंढड़ीअ जा आहिनि।
असांजो अगरि देसी व्लॉग अव्हांखे पसंदि अचे थो पियो त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। महिरबानी।